नाज़रीन नवां खे कबी अहम ख़बर का कयूं तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ कोहाट में ॿारनि जे ॿुॾी वञण ते संदन वारसनि सां ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। ख़बर अवां खे ॾियो पिया वज़ीर आज़म पारां अस्पताल में इलाज हेठि ॿारनि खे समूरियूं तिबी सहूलियतूं फराहम करण जी हिदायत जारी कई वई आहे। जॾहिं त वज़ीर आज़म जो चवणु आहे त ॾुख जी हिन घड़ीअ में असां जूं हमदर्दियूं ऐं दुआऊं मुतासिर ख़ानदान सां गॾु आहिनि। अवां ख़बर ॾियो पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ कोहाट में ॿारनि जे ॿुॾी वञण ते संदन वारसनि सां ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। अवां खे अपडेट कयूं तो वज़ीर आज़म पारां अस्पताल में इलाज हेठि ॿारनि खे समूरियूं तिबी सहूलियतूं फराहम करण जी हिदायत कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ कोहाट में ॿारनि जे ॿुॾण वारो जेको वाक़ियो आहे उन ते ॾुख जो इज़हार कयो आहे। जारी कयल बयान में संदसि इहो चवणु आहे त हॉस्पिटल में जेके इलाज हेठि ॿार आहिनि उन्हनि खे तिबी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। साॻे वक़्तु वज़ीर आज़म जो चवणु आहे त ॾुख जी हिन घड़ी में असांजूं हमदर्दियूं ऐं दुआऊं मुतासिर ख़ानदाननि सां गॾु आहिनि। अहिड़ी रीति जेको अणवंदड़ वाक़ियो पेश आयो आहे कोहाट में ॿारनि जे ॿुॾण जो जेको वाक़ियो पेश आयो आहे उन ते वज़ीर आज़म ॾुख जो इज़हार कयो आहे ऐं फोती ॿारनि जे वालदेन सां जेको आहे सो फातह कई आहे ऐं उन्हनि जे जेके फोत थियल ॿार आहिनि उन्हनि जी दर्जात जी बुलंदी लाइ दुआ कई आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंभर।